व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां सां गॾु सिंधी ॿोलीअ जो नामियारो शाइर ऐं मशहूरु अदाकार ऐं हुनजी शाइरी मज़ाया में बि मशहूरु आहे ऐं हुन खां सवाइ हुनजी इश्किया शाइरी बि सॼी सिंध में ॿुधी ऐं ॻाई वेंदी आहे। ऐं मीर सोबदार सईद। महिरबानी महिरबानी ताज सरोही साहब। मीर साहब खां पहिरियों इहो पुछंदासीं त मीर साहब तव्हां शाइरी बि कंदा आहियो ऐं पंहिंजो अदाकारी बि कंदा आहियो, इन्हनि ॿिन्ही शयुनि मां तव्हां कंहिंखे तरजीह ॾींदो? मां अॻे अर्ज़ु कयां त अलाह करीम जे ॾातो सदको अञा हर कंहिंखे ॾात अता करे थो ऐं इहे ॿई ॾातूं मूंखे अता कयूं वयूं आहिनि। घणो बेसिकली त मां शाइर आहियां ऐं शाइरी मुंहिंजी पसंदी जी हिकिड़ी सनत बि आहे ऐं हुन सां गॾु अदब सां मुंहिंजो पुराणो चाह रहियो आहे ऐं मां 1972 खां वठी शाइरी शुरू कई आहे ऐं मुंहिंजो पहिरियों किताबु आयो लुड़क टहक ऐं संसार। ऐं उन सां गॾु मां जॾहिं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते 1986 में वियुसि उन वक़्तु जेका आहे सा मूंखां ॿुधायो वियो कलामी शाइर ब ज़बान शाइर मुंहिंजी पहिरीं जेको आहे सो प्रोग्राम हो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते। उन खां पोइ जहांगीर कुरैशी साहब असांजो प्रोड्यूसर हो, उन मूंखे चयो जे तव्हांजो आवाज़ु भलो आहे, तव्हां ड्रामनि में अचो त बहितरु आहे। पोइ मां 1986 खां वठी रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते ड्रामा कया, केतिरा ई ड्रामा जंहिंमें मूं किरदार बि अदा कया, मूं पाण ड्रामा लिखिया बि ऐं उन सां गॾु उहो बि पंहिंजी जाइ ते आहे, पर घणे क़दुरु मुंहिंजो शाइरी अदब सां घणो जेका आहे सो चाह। तव्हां पंहिंजो जीअं त ड्रामनि जी ॻाल्हि कई ऐं मूंखे ख़बर आहे त तव्हां लातादाद ड्रामा कया आहिनि, तव्हां सभिनी ड्रामनि मां कहिड़ो ड्रामो जेको तव्हांजी जंहिंमां घणा ख़ुशि हुजो त मां तमामु बहितरीनु ड्रामो कयो आहे? मां वाक़ई अर्ज़ु कयां त पहिरियों त इहे हिकिड़ो ड्रामो हुयो पंहिंजो कॾहिं त मिलंदासीं, अज़ीज़ किंगराणी साहब जो लिखियलु हो ऐं उन में डायरेक्टर हो सलीम शाह राजदी। उहो जेका आहे सा मूंखे किरदारु ॾिनो वियो हो फतूअ जो ऐं उहो ड्रामो मुंहिंजो एतिरो कामयाबु वियो जो हिन वक़्तु ताईं माण्हू अॼु बि माण्हुनि खे 15 साल गुज़री विया आहिनि तॾहिं बि उहो यादि आहे, फतू त फॾो न त जॾे जो जॾो। उन करे इहो असांजो मज़ाक़ सां बि तालुक़ु रखे पियो ऐं सुठो ड्रामो हुयो। ऐं उन सां गॾु ॿियो ड्रामो जेको मामा लालू उन जो प्रोड्यूसर हो मनाना अब्बासी, उन हुयो त मश्करनि जो ॻोठु। उन में जेका आहे सा मुंहिंजो किरदारु हो गोबाटे जो जेको तमामु वॾो मशहूरु थियो। इहे कॉमेडी ड्रामो हो सॼो ऐं उन मूंखे थोरो मथे खयों ऐं हाणे बि मां हिते 2 ड्रामा करे रहियो आहियां जेके नवां अचनि था, अढ़ाई हिकु जहिड़ा। उहो KTN ते इन जो ज़फ़र खोखर साहबु आहे ऐं पंहिंजो डायरेक्टर ऐं हेॾे आहे वेरनि जी वस्ती, इहो इन जो ख़ालिद शाह जेको आहे डायरेक्टर आहे। इहे ॿई उहो सिंध TV जो ड्रामो आहे ऐं कयां थो। ऐं मूं केतिरा ई सोप सीरियल कया, केतिरा ई सोला प्ले कया, केतिरा ई फिल्म कया, सुठनि माया नाज़ अदाकारनि सां गॾु मूंखे अदाकारी नसीब थी ऐं जंहिंमें रोशन अता ऐं अदी असांजी शबीरा चना मरोम ऐं अहिड़ा भला अदाकार जेका आहे सा जीअं असद कुरैशी साहबु हो। असद कुरैशी साहबु हिकिड़े फिल्म में मुंहिंजे पुट जो किरदारु अदा कयो। सो अहिड़ी तरह मूं ड्रामनि ॾे बि घणो चाह रहियो, पर घणे में घणो चाह सुञाणप अदाकारी ऐं शाइरी बि आहे। शाइर लाइ चवंदा आहिनि त उहो इश्क कंदो आहे तॾहिं शाइरी कंदो आहे, तव्हां कॾहिं इश्क कयो? जी, मां तव्हांखे अर्ज़ु कयां त इश्क खां सवाइ हर शइ नामुमकिन आहे, काई बि शइ इश्क खां सवाइ मुमकिन न आहे ऐं इश्क ई सभु कुझु सेखारे थो। इश्क ई मुंहिंजी रहबरी कई ऐं मूं बराबरि इश्क कयो। पर तव्हांखे ॿुधाईंदो रहां त इश्क रूह जो रूह सां एग्रीमेंट आहे, हुनजो जिस्म सां को बि तालुक़ु न आहे। जिस्म सां तालुक़ु रखण वारो खे ऐश चयो वेंदो आहे ऐं जेको रूहानी तालुक़ु आहे उनखे इश्क चयो वेंदो आहे। ऐं इश्क में सचाई आहे, मोहबत आहे, प्रीत आहे, इश्क में न्याज़मंदी आहे, इश्क में महबूब सां ॿिए खे भेटणु हे कुफुर आहे ऐं इश्क में महबूब जी का बि कमी कढणु यानी को बि नुक़्स कढणु जेको आहे सो कुफुर आहे। ऐं महबूब सां हमेशह उहा प्रीत करणी आहे जो जंहिंमें इंसानु अॻिते हली हिकु सुठी पंहिंजी क़यामत ऐं राह ॿुधाए। तव्हां पंहिंजी शाइरीअ मां कुझु ॿुधाईंदो? हा,
शाइरी हिन वक़्तु जंहिंमें थोरी घणी मज़ाह बि आहे, छो त मुंहिंजो हमेशह हर मुंहिंजे शहर में मां हिकु पैगाम ॾींदो आहियां दोस्तनि खे। ॿियनि सां कहिड़ी दगा कयां मां, ॿियनि सां कहिड़ी दगा कयां मां, सोचां थो पंहिंजी गिला कयां मां। वाह वाह वाह। ॿियनि सां कहिड़ी दगा कयां मां, सोचां थो पंहिंजी गिला कयां मां। मुंहिंजी टिकण खे बल्ब छो था सम्झनि, मुंहिंजी टिकण खे बल्ब छो था सम्झनि, वापडा वारनि खां पुछा कयां मां। वाह वाह वाह। सोचां थो पंहिंजी गिला कयां मां। हर हिकु फ़र्क़े जी धार मस्जिद, हर हिकु फ़र्क़े जी धार मस्जिद, किथे निमाज़ूं अदा कयां मां। वाह वाह वाह। हर हिकु फ़र्क़े जी धार मस्जिद, किथे निमाज़ूं अदा कयां मां। सोचां थो पंहिंजी गिला कयां मां। पिरी जे चपड़नि जी आहे हिकु सुर्क काफ़ी, पिरी जे चपड़नि जी आहे हिकु सुर्क काफ़ी, अजायो छो थो नशा कयां मां। वाह वाह। पिरी जे चपड़नि जी आहे हिकु सुर्क काफ़ी, अजायो छो थो नशा कयां मां। सोचां थो पंहिंजी गिला कयां मां। ॾिसां त ॾोही पूॼा त काफ़र, ॾिसां त ॾोही पूॼा त काफ़र, हुस्न जी काथे सना कयां मां। ॾिसां त ॾोही पूॼा त काफ़र, हुस्न जी काथे सना कयां मां। सोचां थो पंहिंजी गिला कयां मां। पंहिंजे फटनि ते थो लूणु बुरकियां, पंहिंजे फटनि ते थो लूणु बुरकियां, ॿुधायो कहिड़ी दवा कयां मां। हज़ारे दामन ते दाग आहिनि, आख़िरी नुक़्तो आहे, हज़ारे दामन ते दाग आहिनि, कहिड़ी सरफ़ सां सफ़ा कयां मां। मीर साहब तव्हांजो ख़ैरपुर वारी खजन वारी ख़ैरपुर सां तालुक़ु आहे जी। उते ख़ैरपुर आर्ट काउंसिल बि आहे जी। ख़ैरपुर आर्ट काउंसिल खे तव्हां कीअं था ॾिसो त उहो पंहिंजो कमु कीअं पई करे? तमामु बहितरु ऐं सुठो इदारो आहे जेका आहे सा। इहो इदारो असांजे अदब खे, असांजी आर्ट खे, इनखे फ़रोग़ ॾेई रहियो आहे ऐं असांखे ख़ुशी आहे, असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जो असांजी ख़ैरपुर में जेका आहे सा अहिड़ो इदारो आहे ऐं जेको हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह सुठी कोशिशूं करे रहियो आहे। ऐं असांजे सदर, पंहिंजे आर्ट काउंसिल जे सदर मुख़्तियार मलिक साहिबु आहे, त उन जेको अचण सां सुठी रवानी कई आहे ऐं सम्झूं था त अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहो यकीन अचे थो जेकॾहिं हीअ जीअं हाणे उॾाम हले थी ऐं हाणे प्रोग्राम थियनि था, कोशिशूं कयूं था, जीअं पंहिंजो बेवस ताजल बेवस साहिब जी मेरा जेका वर्सी कई वई, शेख अयाज़ जी सालगिरह कई वई, तनवीर अब्बासी साहिब जी कई वई। हाणे इहे असां पंहिंजे हीरनि खे यादि कयूं था। हीअ आर्ट काउंसिल इहो हिन जो बहितरीनु रिकॉर्ड आहे ऐं सुठा ड्रामा बि हिते पेश कया विया जेके असांजे ख़ुशी जो बाहिस आहिनि। ऐं अॻिते हली कुझु मुशाइरा बि थियनि था ऐं मुशाइरनि में शाइर पंहिंजी सुठी सुठी शइ पढ़नि था ऐं नई जनरेशन खे अॻिते करण जे लाइ, नए टैलेंट खे अॻिते करण लाइ मां नौजवाननि लाइ इहो पैगाम ॾींदुमि। पहिरियों त उहो तालीम ऐं इख़लाक़ इन ॾे जेके आहिनि से हू पंहिंजो रुजू कनि, छो त इख़लाक़ इंसान जे लाइ सभु कुझु आहे। जेकॾहिं इख़लाक़ न आहे त केॾो बि पढ़ियलु लिखियलु हुजे पर उहो कुझु बि न आहे, बेकार आहे। इख़लाक़ ते ज़ोर ॾिनो वञे त इख़लाक़ सां हू पंहिंजे वॾनि सां, दोस्तनि सां, हिननि सां इख़लाक़ सां हलनि। उन खां पोइ हिकिड़ी शइ मां तव्हांखे रुजू कयां त हीअ जेको नशे जी लानत असां वटि हली आहे, जेको असांजे स्कूलनि यूनिवर्सिटियुनि ताईं इहो नशो पुॼियो, आइस आहे या ॿी आहे या को अहिड़ो यानी हीरोइन आहे या ॿी टी आहे, त इन्हनि खां पंहिंजो नौजवान पाण खे बचाइनि ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं ठाहिनि ऐं इन नशनि खां पोइ असांजी क़ौम में वॾी जेका आहे सा हिकिड़ी तबाही जो कारण बणिजी थी वञे। वॾी महिरबानी मीर साहिबु जो असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजे गुफ़्तगूअ खां आगाह कयो।